बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम इलाइक़ाई इशूज़ में मां आहियां मुंहिंजो मेज़बान जावेद उस्मान बिजरानी। असां सां शरीक गुफ़्तगू आहिनि ज़िले कश्मीर जा सीनियर सहाफ़ी और जो रिपोर्टर नारायण नाज़। नाज़रीन, जीअं त ज़िले कश्मीर कंदकोट में काफ़ी अरसे खां वठी बदअमनी जी सूरत हाल आहे। अगवा बिराए तावान, चोरियूं फुरूं धाड़ा, क़त्लो गारत जा जेके वाक़िया आहिनि उहे रोज़ मामूल आहिनि। इन हवाले सां आउं जेको आहे त सीनियर सहाफ़ी नारायण नाज़ सां गुफ़्तगू कंदुसि। नारायण नाज़, इहो ॿुधाइजो जेको ज़िलो कश्मीर आहे उहो काफ़ी वक़्त खां वठी बदअमनी जे वर चढ़ियल आहे। अगवा जी वारदातूं जेको आहे त चोरियूं फुरूं धाड़ा ऐं क़त्लो गारत जेको आहे उहो इहे जेके वाक़िया आहिनि उहे रोज़ मामूल आहिनि। सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त जेके ज़िले कश्मीर कंदकोट मां जेके मुग़वी जेके अगवा थियल आहिनि उन्हनि जो तइदाद जेको आहे उहो घणो आहे? जी जावेद, तव्हांखे ख़बर आहे त ज़िले कश्मीर जी जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वठी तक़रीबन SSP इरफान समूह साहिब जॾहिं हिते आयल हुया त उन टाइम खां वठी जो इहा बदअमनी जी सूरत हाल ख़राबु थी आहे। त हिन महिल ताईं तक़रीबन 2.5 खां 3 साल थी विया आहिनि, हिन महिल ताईं सही न आई आहे। जंहिंजो कारण इहो ई आहे त ज़िले कश्मीर जी जेका पुलिस आहे उते उहा पंहिंजी कार्रवाइनि में उन तरह सां कामयाबु न हुई आहे जंहिंमें हुनखे उहो रिज़ल्ट ॾेखारणु खपे, जंहिंजे करे जेको ॾोहारी आहे उहो तमामु घणो ज़ोर थी वियो आहे, बदमाश तमामु घणो ज़ोर थी वियो आहे। ॾोहारी जिते चाहे थो वारदात करे वञे थो, पुलिस कंहिं बि तरह सां हुनखे घेरे में नथी आणे। ऐं तव्हां ॾिसंदव त गुज़िरियल 2 सालनि खां वठी कोई बि अहिड़ो नाले वारो ॾोहारी पुलिस जेका आहे असांजे ज़िले कश्मीर जी जेका आहे एनकाउंटर में या कंहिं तरीक़े सां न मारियो आहे। जेको वॾो ॾोहारी हुजे, जेको इनाम याफ़्ता हुजे। हींअर जेको आहे तव्हांखे ख़बर हूंदी त कुझु टाइम अॻु में जेका आहे पंहिंजे होसपुर जी भरिसां या करमपुर जी भरिसां जेको गढ़ी जेको इलाइक़ो आहे उते जेका पुलिस कार्रवाई कई आहे, उन 5 जेका माण्हू मारिया आहिनि, जंहिंमें कुझु ॾोहारी बि आहिनि ऐं कुझु हिकु औरत आहे, 4 ॿिया माण्हू मरी विया आहिनि। इहे कार्रवाई जेका पुलिस करे पई ड्रोन जे ज़रिए करे पई, जेका टेक्नोलॉजी पुलिस खे हाणे मिली आहे। जॾहिं त पुलिस जेके ॾोहारी जा थाक आहिनि, जेके पके ते ॾोहारी वेठा आहिनि, पुलिस उन्हनि जे ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई आहे, जंहिंजे करे हालत इहा वञी बीठी आहे त माण्हू न दुकान ते महफ़ूज़ आहे, न माण्हू घर में महफ़ूज़ आहे। तमामु घणो जेको आहे माण्हू परेशान आहे, ख़ासि करे शरीफ़ माण्हू ऐं कारोबारी माण्हू, जंहिंमें हिंदू बिरादरी जा माण्हू ख़ासि तौर शामिल आहिनि, जेके कारोबार सां तालुक रखनि था, उहे त तमामु घणो परेशान आहिनि। तव्हांखे इहा बि ख़बर आहे त तव्हांजे पंहिंजे शहर करमपुर मां, होसपुर मां, कंदकोट मां केतिरा ई दीवान बिरादरी जा माण्हू न सिर्फ़ु हितां लॾपना करे कराची विया आहिनि, पर काफ़ी हितां लॾपना करे इंडिया बि हलिया विया आहिनि, जंहिंजो वाहिद कारण सिर्फ़ु इहो ई आहे त अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे। हिन वक़्तु बि 9 माण्हू जेका आहे असांजे ज़िले जा, 5 माण्हू बख्शापुर में वियल आहिनि, 4 जेका आहे तुर्की बिरादरी जा माण्हू असांजे इलाइक़े में वियल आहिनि, 9 माण्हू असांजा वियल आहिनि, जेके अञा ताईं बाज़ार में थिया आहिनि। पुलिस उनजे लाइ कार्रवाई करे पई, पर उहो रिज़ल्ट अञा ताईं साम्हूं न आयो आहे जेको अचणु खपे, जंहिंजे करे माण्हू मरनि था। माण्हू इहो जेका आहे तव्हां ॾिसो त हिन वक़्तु जेका असांजे ज़िले कश्मीर जी माण्हुनि जी जेका नफ़सियाती जेका साइकोलॉजी बीठी आहे उहा सिर्फ़ु इहा बीठी आहे त असांखे न तरक़ियाती कम खपनि, न असांखे को रोड खपे, न असांखे को रस्तो खपे, न असांखे का ॿी शइ खपे, असांखे खपे त सिर्फ़ु अमन खपे। इन अमन खपे जे लाइ गुज़िरियल 22 ॾींहंनि खां वठी जेका आहे पूरो कंदकोट तव्हांखे ख़बर आहे त सरापा एहतिजाज बणियल आहे, होसपुर जेका सरापा एहतिजाज बणियल हुयो, 2 शहरनि में जेका एहतिजाज धरना लॻनि था पिया, पर पुलिस जे कन ते जूं ई नथी चोरे पई। पुलिस जो जेको पुलिस कार्रवाई जी दावा बि कंदी आहे ऐं ॾोहारनि खे जेको आहे त मारण जी दावा बि कंदी आहे। हक़ीक़त में छा आहे? उहे जेके कार्रवायूं आहिनि वाक़ई उहे पुलिस कार्रवाई कंदी आहे, जेके मुक़ाबला आहिनि उहे जेन्युइन मुक़ाबला आहिनि या को इहे मसनूई मुक़ाबला करे? अक्सर मुक़ाबला पुलिस जा जेका गिव एंड टेक ते थियनि था पिया, मफ़ाहम ते थियनि था पिया, राजूनी तरीक़े सां थियनि था पिया। ऐं पुलिस जॾहिं बि जेका हेठि लथी आहे, जॾहिं बि ॾोहारनि सां मुक़ाबिलो कयो आहे त उन में हमेशह पुलिस जो नुक़सानु ई असांखे नज़र आयो आहे। तव्हां ॾिसो त असांजा केतिरा पुलिस एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि, SHA असांजा शहीद थिया आहिनि। इहा बि तमामु घणी ॾुख जी ॻाल्हि आहे त जेके पुलिस जा एहलकार शहीद थिया आहिनि, जेके पुलिस जा एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि, उन्हनि खे बि पुलिस अञा ताईं न पकिड़े सघी आहे, जेके ख़ुदि पंहिंजी जंहिं पुलिस खे नुक़सानु ॾिनो आहे। तो आवाम त परे जी ॻाल्हि आहे, असांजो सिर्फ़ु इहो ई मुतालबो आहे ज़िले कश्मीर जे माण्हुनि जो त पुलिस खे फिल फोर जेका आहे फ्री हैंड छॾियो वञे, छो त पुलिस इहा वाहिद जेको आहे जेका कुवत आहे उहा जंहिंखे सॼे ॾोहारनि जी ठाकनि जी ख़बर आहे, जंहिंखे ॾोहारनि जे घटि गिरनि जी ख़बर आहे, ॿियनि माण्हुनि खे घटि गिरे जी ख़बर न आहे, असांजी पुलिस खे लोकल खे ख़बर आहे। पर जेसिताईं हुनखे फ्री हैंड न ॾिबो या हुनखे बैक न ॾिबी या हुनखे पोयां जेका आहे सहारो न ॾिबो त बाबा तव्हां बिल्कुलु विड़ो, असां तव्हांजे पोयां
बीठा आहियूं तेसिताईं उहा पुलिस जेका आहे विढ़ण खां लवाए थी। छो त तव्हांखे इहा बि ख़बर आहे जॾहिं हिते को माण्हू शहीद थिए थो या को माण्हू ॾोहारी मरी वञे थो त मरण खां बाद वरी उनजा जेका आहे कबाली जरगा थियनि था या अञा पुलिस जे मथां लखे रुपया चटी जेका पए थी पई या जेका पुलिस खुलियल तौर ते विढ़ण लाइ कतई तयारु न आहे। ॿियो नारायण जेके स्ट्रीट क्राइम आहे रोडनि रस्तनि ते थोरूं ॾाढा आहिनि। ॿियो वरी अॼुकल्ह जेको कुझु अरसे खां इहो हिकिड़ो नओं क्राइम मुतारिफ़ थियो जेको आहे त बटे जूं पर्चियूं मिलणु शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि खे, हिन हवाले सां छा चवणु आहे? साईं भताखोरी जो जेको नओं ट्रेंड शुरू थियो आहे इहो बि हिकिड़ो कमाइण जो तरीक़ो आहे जो ॾोहारनि जेका आहे अॻुवां जी वारदातनि खे थोरो घटाए करे वरी भताखोरी तरफ़ जेका आहे पंहिंजो लाड़ो रखियो ऐं उन्हनि खे उहे पैसा उनजो कमु उहे पैसनि सां छो त ॾोहारी खे खपनि पैसा पोइ कहिड़े बि तरीक़े सां खपनि। जॾहिं उहे माण्हू अवा करनि था बि लखे रुपया भुङ वठनि था ऐं जॾहिं माण्हू खे कंहिंखे भते जी चिठी मोकिलनि था बि उन खां लखे रुपया चटी वठनि था। त इहो सिलसिलो बि असांजे दीवान बिरादरी लाइ ख़ासि तौर ते परेशान आहे। इन सिलसिले जे करे जेको आहे असांजा काफ़ी दीवान पंहिंजा कारोबार हितां छॾे करे जेका आहे शिफ्ट थी विया आहिनि कराची ऐं ॿियनि शहरनि में। सिर्फ़ु उन जे करे हिते असांखे तहफ़ुज़ न आहे। असांखे चिठियूं अचनि थियूं, भुङ जूं चिठियूं अचनि थियूं, गोलियूं अचनि थियूं, धमकीअ में फ़ोनियूं अचनि थियूं। ऐं तव्हां वॾी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो हींअर ताज़ो जेको आहे कश्मीर पुलिस ॿ दीवान बिरादरी जा माण्हू सोलोतकार पकड़िया आहिनि, अॼु हिकिड़ो जागीर ने पकड़ियो आहे। पर जिन माण्हुनि जेका पैसा खाधा जिन माण्हुनि खे इस्तेमालु कयो उन ताईं पुलिस हिन मां न कंहिं पहुती आहे। जेके माण्हू फ़ाइदो वठनि था, जेके पैसा खाइनि था, जेके ॿिए खे ब्लैकमेल करनि था, ॿिए जो सहारो वठी असुल ॾोहारी त उहे आहिनि। उन्हनि ताईं त पुलिस पहुती न आहे, उन्हनि ताईं त पुलिस घटि केरु उनजो वरितो ई न आहे जेके इन में मुलज़ थियनि। सोलतकार पकड़ण बि सुठी ॻाल्हि आहे, पर जेके माण्हू फ़ाइदो वठनि था, जेके साम्हूं वेठा आहिनि, जेके पंहिंजो नालो ज़ाहिर करनि था, जेके पंहिंजा फोटू मोकिलनि था, जेके ओपन ॻाल्हाइनि था ऐं पंहिंजा पार पता ॾियनि था, उनजी पुलिस खे ख़बर आहे त इहे माण्हू किथे वेठा आहिनि। उनखे पुलिस चङी तरह सुञाणे थी, पर पोइ पुलिस उहा कारकर्दगी न ॾेखारे सघी आहे, उन्हनि ताईं पहुची न सघी आहे जेके इहो कमु करणु खपे। जी अच्छा नारायण, पोइ तव्हां छा सम्झो था त की ईंदड़ वक़्त में असांजे ज़िले में अमन अमान बहाल थी सघे थो या ईअं ई जेको आहे बदमनी जेको आहे कर खई बीठी हूंदी ऐं अवाम मुंझारे जो शिकार हूंदी? अवाम खे त कोई आसरो नथो लॻे पियो त उहो अवाम पुलिस जी कारकर्दगी मां एतिरी जेका आहे सुठो रिज़ल्ट हासिल कंदी जंहिंमें माण्हू को सुख जो अहसासु खणंदो। बाज़ारि इहा पोज़ीशन गुज़िरियल 2 सालनि खां वठी जेका जंहिं नमूने पुलिस विढ़े थी या पुलिस पंहिंजो तरीक़ो रखी बीठी आहे उन में माण्हू बाज़ारि तौर ते कंहिं बि लिहाज़ खां पुलिस मां माण्हू मुतमिन न आहे। माण्हू न सिर्फ़ु पुलिस मुतमिन आहे पर माण्हू इलाइक़े जे चूंडियल मेंबरनि मां बि मुतमिन आहे। छो त उन्हनि बि जेका आहे उन्हनि जो चवणु आहे अवाम जो जेको मौक़ुफ़ आहे त इलाइक़े जे चूंडियल मेंबरनि खे जेको किरदारु अदा करणु खपे, अवाम सां गॾु बीहणु खपे या जेका मज़ामत करणु खपे या जेका मुखालफ़त करणु खपे उहा न कई आहे। पंहिंजे इलाइक़े जे अवाम जो ख़्यालु न रखियो आहे। उनजे लाइ बि जेका आहे हितां जे माण्हुनि में जेका आहे शदीद हिकिड़े क़िस्म जी तशवीश आहे। हितां जो माण्हू कंहिं बि लिहाज़ खां पुलिस जी कारकर्दगी में मुतमिन न आहे। जेसिताईं हितां जो पूरो ज़िलो कश्मीर मुकमल लिहाज़ खां बंदि शटर बंदि हड़ताल न थींदी, माण्हू रोडनि ते न ईंदा, तेसिताईं जेका आहे कंहिं बि क़िस्म जो अमन बहाल न थींदो। ऐं या जेसिताईं असांजा चूंडियल मेंबर जेको आहे आवाम सां गॾिजी करे इन शइ जी मज़ामत न कंदा ऐं सिंध लेवल ते या पंहिंजो होम सेक्रेटरी वटि या आला सतह जेका वफ़द वटि वञी करे इहे दाऊं कूकूं न कंदा, तेसिताईं जेका इहो मसइलो हल न थींदो।